जी इन वक्त असां मौजूद आहियूं KPO जे ॿाहिरां जो दहशतगर्द हमलो थियो KPO खे क्लियर करार ॾिनो वियो। हिन वक्त DIG साउथ इरफान बलोच साहब असां सां मौजूद आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इरफान साहब, इन हवाले सां KPO खे क्लियर करार ॾिनो वियो आहे, छा चवंदो तव्हां? जी हाँ, हिन जो वाक़िया तफ़सील इहे आहिनि त शाम जो 7 बजे असांजो DSP साहब आया, उन मूंखे फ़ोन कई त थाणे ते अटैक, थाणो मीन्स सदर थाणो, उन ते अटैक थी चुको आहे। पहिरियों असांखे इहा इन्फॉर्मेशन में त थाणे ते अटैक थियो आहे, लेकिन पर जीअं ई मां पंहिंजी QRF मूव कई, असां वटि QRF हुयूं, छो त असांखे थ्रेट त हुयो पेशावर बम धमाके खां पोइ असां कंप्लीटली रेडी वियासीं। मुंहिंजे दफ़्तर खां फ़ौरन QRF असां मूव कईसीं, असां SSP साहब खे मां मूव कयो, मां पाण बि जल्दी हिते पहुची वियुमि। उन खां पोइ असांखे क्लियर थियो त इहो अटैक जेको आहे उहो KPO ते आहे, ऐं उन्हनि दौरान हिननि तक़रीबन 20 खां 25 ग्रेनेड ते हया आहिनि, ऐं ग्रेनेड लॻण खां पोइ एंटर थिया आहिनि। ऐं जीअं एंटर थिया आहिनि त पोइ मां पंहिंजे कुलीग जेको असांजो रेंजर्स जो सेक्टर कमांडर आहे, उन्हनि खे फ़ौरन राब्तो कयो, ऐं उहे बि फ़ौरन उन्हनि बि फोर्स मूव कई, पाण बि अची विया। असां पोइ कंबाइंडली हिन में KPO में असां एंट्री कईसीं। एंट्री थियण खां पोइ असांखे काफ़ी रेजिस्टेंस मिली आहे हिते, ऐं पर अलाह जो शुक्र इहो आहे त जेको KPO में हॉस्टेजिस थियल हुया उहे बार बार मूंखे SOS बि ॾियनि पिया त असां शायदि शहीद थी वेंदासीं, पर अलाह जो शुक्र आहे असां 4th फ्लोर, मेनली 4th फ्लोर जंहिं ते उहो हॉस्टेज थियल आहे, उहे असां रेस्क्यू करे वरिता आहिनि। उहे बि अलाह जो शुक्र आहे बाहिफ़ाज़त असां रेस्क्यू करे वरिता आहिनि, ऐं दहशतगर्द बि सभु मारे चुका आहिनि। हिन वक्त कहिड़ी कंहिं अटैक कयो आहे, कंहिं कालदम जमायत का इन हवाले सां तस्लीम कयो? इहो त इन्वेस्टिगेशन मां नथो ॿुधाए सघां, पर कुझु मैसेजिस मुंहिंजे ख़्याल में हलनि था सोशल मीडिया ते। अच्छा, कुल केतिरा दहशतगर्द मारिया विया? हा, इनिशियली जेका रिपोर्ट इहा आहे, रिपोर्ट जेका आई विटनेसिस जिन ॾिठो आहे हिननि खे, त उहे 5 हुया, पर मुंहिंजे ख़्याल में हुन खां वधीक बि थी सघंदा, छो त 2-3 अतराफ़नि खां हिननि अटैक कयो। ज़ख़्मी घणा आहिनि? ज़ख़्मी मां एक्चुअली हाणे एग्ज़ैक्टली नथो ॿुधाए सघां, पर 11 खां वधीक मुंहिंजे ख़्याल में हिन वक्त माना मुकमल तौर ते KPO खे क्लियर कयो। असां CSU क्राइम सीन यूनिट जेको आहे उहो बि मां अंदरि मोकिले छॾियो आहे, BD टीम्स में अंदरि कमु कनि थी पियूं, ऐं अलाह जो शुक्र आहे पूरो क्लियर आहे। दहशतगर्द हमले खां पोइ KPO खे DIG इरफान बलोच जो चवणु आहे त क्लियर करार ॾिनो वियो आहे। जी।